एपिक्स कमेटी सिंध जो इजलास जारी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाखर जी सदारत हेठ एपिक्स कमेटी जे इजलास में निगरान घरू वज़ीर, कोर कमांडर कराची, चीफ सेक्रेटरी सिंध, आईजी, डीजी रेंज सिंध समेत लाॻापियल अख़्तियारनि जा अमलदार बि शरीक। सूबे में तरसियल अफ़गान पनाहगीरनि समेत समूरनि गैर क़ानूनी तौर तरसियल परॾे हिंची नेकाली। कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन, अमन अमान समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ॾेह वापसि ईंदो या न? बरतानिया जे इस्पताल नवाज़ लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जी मेडिकल रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिबि नवाज़ शरीफ़ खे हाणे बि दिलि जी बीमारी जूं अलामतूं आहिनि। शुगर ऐं ॿियनि बीमारियुनि सबबि नवाज़ शरीफ़ खे लंडन में मुसलसल फॉलोअप जी ज़रूरत आहे। नवाज़ शरीफ़ खे कोरोना ऐं एंजाइना जी अलामतुनि सबबि पाकिस्तान वञण खां रोकियो वियो हो। नवाज़ शरीफ़ जी वापसी ते आहे। हाणे वापसी बाबति सवाल न थियण घुरिजनि। अल्लाह खे मंज़ूर हूंदो त नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ई वापसि ईंदो। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 16 महीननि जी हुकूमत दौरान ख़तरनाक ॿोॾ खे मुंहुं ॾिनो। इतिहादी हुकूमत मुल्क खे ॾेवाले खां बचायो। मुल्की तरक़ी सियासी इस्तेकाम सां ॻंढियल आहे। पीटीआई चेयरमैन जे साइफर केस में जेल ट्रायल ऐं ट्रायल कोर्ट जे जज जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत 2 खां 3 ॾींहनि अंदरि दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाइण जो इशारो ॾेई छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमांड ते चयो त जेल ट्रायल ऐं जज जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ आहे। कोशिश कंदासीं त 2 खां 3 ॾींहनि में फ़ैसिलो ॿुधायूं। चीफ जस्टिस पीटीआई चेयरमैन जे वकील खां अडियाला जेल मुंतक़िली बाबति बि मालूम कयो। वफ़ाक़ी हुकूमत पारां भाण फैक्ट्रियुनि लाइ गैस महांगी करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि भाण फैक्ट्रियुनि लाइ गैस जी क़ीमत 302 रुपयनि मां वधाए 580 रुपया फ़ी MMBTU कई वेंदी। भाण फैक्ट्रियुनि लाइ गैस महांगी करण जो फ़ैसिलो IMF जे मुतालबे ते कयो पियो वञे। सखर पुलिस 54 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल शेरू महर, कुर्बान महर, गुलज़ार, जमील ऐं ॿिया जवाबदार कचे में मौजूद हुजण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। समूरनि कातिलनि ऐं सहूलतकारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। कराची मां गैर क़ानूनी तौर तरसियल 51 अफ़गानी गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त सोहराब ॻोठ में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गानियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 51 अफ़गानियुनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार कयल अफ़गानियुनि वटां 10 मोटरसाइकिल ज़ब्त कयूं वयूं आहिनि। वधीक क़ानूनी कार्रवाई कई पई वञे। अफ़गानियुनि समेत गैर क़ानूनी तौर तरसियल समूरनि परॾेहियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो।
सकरण भरिसां माड़ी जलबाणी वाक़े जी अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी हिक हफ़्ते लाइ मुलतवी। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो ते बधल ॿ रुकनी बेंच ज़ूरिन खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त में ॼाणायो वियो आहे त माड़ी जलबाणी ॻोठ में फायरिंग सबबि 4 ॼणा मारिजी विया ऐं औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध हुकूमत पारां वाक़े जी इंक्वायरी लाइ जोड़ियल जांच टीम ते एतमाद नाहे। हाई कोर्ट जे जज जी निगरानी में मामले जी अदालती जांच कराई वञे। लखी गुलाम शाह भरिसां धाड़ेलनि जो पुलिस चौकी ते हमिलो। हिकु पुलिस एहलकार सरकारी राइफल समेत अगवा। कचे वारे इलाइक़े में धाड़ेल पुलिस चौकी ते हमिलो करे पुलिस एहलकार अब्दुल फताह अबड़ो खे अगवा करे विया। धाड़ेलनि पारां अगवा कयल एहलकार जी बाज़ियाबी एवज़ गिरफ़्तार सोनारो गहराणी जतोई खे आज़ाद करण जो मुतालबो। मंसूराबाद वेझो गुज़िरियल ॾींहुं गुम थियल 7 सालनि जे नींगर अली मुर्तज़ा जो तशद्दुद थियल लाश अथि। पुलिस शक जी बुनियाद ते हिक ॼणे खे हिरासत में वठी जांच शुरू करे छॾी। डायरेक्टर न हुजण सां असां इलाही परेशान आहियूं। सभु मुलाज़िम परेशान आहिनि। एग्जीक्यूटिव डायरेक्टर जी अपॉइंटमेंट न थियण जे करे असांजा माली मुश्किलातूं आहिनि। अस्पताल बंदि पई आहे। हाणे आऊं परे खां आई आहियां, ग़रीब मुश्किल। अस्पताल बंदि आहे। हाणे उहो बाटे ते 20,000 जो वापसि ख़र्चो आहे असांजो। कंबाद खो आया आहियूं, 3-4 हज़ार रुपया किरायो भरे आया आहियूं। हैदराबाद में अखियुनि जे सरकारी अस्पताल में एग्जीक्यूटिव डायरेक्टर मुक़रर न थियो। रोज़ानी सवें ऑपरेशन मुतासिर थियण लॻा। दौरान इलाक़नि खां ईंदड़ हज़ारे मरीज़ परेशान। डॉक्टर प्रोफेसर सजाद सुर्यो हलंदड़ साल 13 अगस्त ते रिटायर थी वियो। टंडो गुलाम अली वेझो मस्तानी औरत सां मुबैना ज़्यादती केस दाख़िल। ॻोठ मोहम्मद खान जरवार वासी मस्तानी औरत सां मुबैना ज़्यादती जूं ख़बरूं साम्हूं अचण बाद पुलिस वाक़े जो केस दाख़िल कंदे मस्तानी औरत खे मेडिकल लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सांगड़ में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे कैंपस में क्लासरूम जे छित जा चापुड़ करण सबबि हिकु शागिर्दियाणी ज़ख़्मी थियल शागिर्दियाणी अस्पताल दाख़िल। नवाबशाह में पीपल्स मेडिकल अस्पताल में हाउस जॉब कंदड़ डॉक्टर्स खे 3 महीननि खां पघार न मिली। डॉक्टर्स पारां ड्यूटियुनि जो बाइकॉट। एमएस ऑफिस अंदर धरणो भांयो वियो। मुतासिर डॉक्टर्स जो चवणु हो त गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं। परेशान आहियूं, मसलो हल न थियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। क्रिकेट वर्ल्ड कप जे मैच में नीदरलैंड जी पाकिस्तान खिलाफ बैटिंग जारी। पाकिस्तान पहिरीं खेॾंदे नीदरलैंड खे खटण लाइ 287 रन्स जो टारगेट ॾिनो। पाकिस्तानी टीम 49 ओवर में 286 रन्स ते ऑल आउट थी वई। ईरान में औरतुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ नरगिस मोहम्मदी अमन जो नोबेल इनाम माणे वरितो। नॉर्वे जी नोबेल कमेटी अमन जो नोबेल इनाम नरगिस मोहम्मदी खे ॾियण जो ऐलान करे छॾियो। नरगिस मोहम्मदी ईरान में इंसानी हक़नि ख़ासि तौर ते औरतुनि जे हक़नि लाइ वॾो आवाज़ आहे।